सोबोदरो ऐं हिंगोरजा समेत ॿियनि शहरनि ऐं इलाइक़नि खे पाण में मिलाईंदड़ ही अहम लिंक रोड गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां मरमत न थियण सबबि सख़्तु तबाहाली जो शिकार बणियल आहे। रोड जी ख़राब हालत सबबि न रुगो इलाइक़े वासियुनि जी आमदरफ़्त मुतासिर थी रही आहे, पर मुसाफ़िरनि, शागिर्दनि, वापारी तबिके खे बि सख़्तु तकलीफ़ुनि ऐं परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। साईं, जीअं त असां काफ़ी सालनि खां ॾिसूं था त हीअ रोड डैमेज आहे, सफ़ा ख़राबु आहे। 2022 जे बारिशुनि में ही सफ़ा डैमेज थी वियो आहे, जंहिंजे करे केतिरा ई सफ़र में तकलीफ़ूं थियनि थियूं। असांजी स्कूल वञण में ॿारनि खे तकलीफ़ थिए थी, या हिन सां केतिरा ई एक्सीडेंट या नुक़सान थियनि था। असांजी इहा ई अपील आहे त हिन रोड खे ठारायो वञे। तक जे MP MNA खे इहा ई गुज़ारिश आहे त बराए महिरबानी रोड ठारायो, रोड जल्द खां जल्द ठारायो वञे। काफ़ी टाइम थियो आहे साईं, ॾाढो ॾुखियो रोड बिल्कुलु तकलीफ़ आहे हिते। उहो साईं खे चयो छा था चई सघूं असां। हेॾे बि ठहियलु आहे, हे रोड हीअं बि ठही वियो आहे, होॾे बि ठहियलु आहे, हेॾे बि जाॾे ताॾे हिक हिक घर ते बि रोड ठहियो पियो आहे। हो आॾो ॾिसो हिक घर ते रोड ठहियो पियो आहे, हे मेन रोड नथो ठहे। असां अर्ज़ु था कयूं त जेकर हीअ तकलीफ़ लहे त बहितर आहे। हाणे झाका खाऊंदा था वञूं पिया, गाॾियुनि ते ॾिसो था पाण। बिल्कुलु महिरबानी कनि, ठाहे ॾियनि। हा, हुकुमरान महिरबानी कनि, ठाराए ॾियनि त असां दुआ ई कंदासूं। ॾिसो था पाण तव्हां, वॾी हालत आहे, हिनखे इलाही टाइम थी वियो आहे। रोज़ हिकु न ॿिए गाॾी पंचर थींदी आहे। वॾे रुगो झाका आहिनि, हाणे को ॿार बचनि सां अचे थो, हुन सां बि ज़ुल्म आहे। हुकूमत खां इहा ई अपील आहे, महिरबानी करे रोड वोड ठाराए ॾियो। सभु कंहिंजो सुख आहे, ॿार बच्चा अचनि था, कंहिंजी गाॾी जॾी आहे। कार वारनि खे त परवाह न आहे, मोटर साइकिल वारा वीचारा उहे वहिल में आहिनि। महिरबानी कयो रोड ठाराए ॾियो। गवर्नमेंट के अपील था कयूं, खुदा जे वास्ते असांखे रोड ठाराए ॾियो। असां ॾाढा परेशान आहियूं। अधु राति मधरात तां त हेॾो इलाइक़ो बि सही न आहे। राति जे टाइम ते तव्हां गुज़रो त चोर धाड़े लपतूं फुरनि था, छो त रोड ख़राबु आहे त आस्ते त माण्हू अचे त अॻु ॾेई बीह था रहनि। असां ग़रीबनि मिसकिननि सां वॾो ज़ुल्म आहे। खुदा जे वास्ते असांखे रोड ठाराए ॾियो। पूरे सिंध खे असां अपील था कयूं, जेके जेके सुठा माण्हू आहिनि, लिखिया पढ़िया माण्हू आहिनि, जेके तव्हांजा निमाइंदा आहिनि, तक जा निमाइंदा आहिनि, उन सभिनी खे अर्ज़ु था कयूं त असांखे बराए महिरबानी रोड ठाराए ॾियो खुदा जे वास्ते। ॿियो असांजो कोई मुतालबो न आहे, रोड असांखे ठाराए ॾियो। इलाइक़े वासियुनि ऐं रोड ते सफ़र कंदड़नि तक जे चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर नोटिस वठी हिन मसरूफ़ तरीन लिंक रोड जी मरमत जो कमु शुरू कराए वञे, त जीअं खेनि रोड ते सफ़र कंदड़ मुसाफ़िर तोड़े रहवासियुनि खे पेश ईंदड़ तकलीफ़ुनि मां छुटकारो मिली सघे ऐं रोड ते आमदरफ़्त जो निज़ाम ॿीहर बहाल थी सघे। कैमरा टीम सां गॾु मंज़ूर संद, महरान TV न्यूज़।